अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन वअला आलिहि वअस्हाबिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ईमानी जज्बे सां वॾे आवाज़ सां सलाह शरीफ पढ़ फरमाईंदा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम व सल्लि कज़ालिका अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ाने गिरामी, मुझा बुजुर्गो भाइरो, अल्लाह ताला पांजो फज़ल पांजी बाज पांजो रहम फरमायो जो ता असांखे हिन पंडाल में जमो फरमाए कुरान शरीफ जे ॿुधण ॿुधाइण जी सआदत बख़्शी। दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां सां समूरनि जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, असां ऐं तव्हां मुसलमान आहियूं। सभिनी कलमो भरियो आहे। सब प्यारे नबी मोहम्मद करीम जा ग़ुलाम आहियूं। तंहिंजे करे असां तव्हांजे मथां लाज़िम ऐं मलज़ूम आहे त असां पंहिंजे सोच ऐं पंहिंजे ख़्याल पंहिंजे फ़िक्र सां ज़िंदगी न गुज़ारियूं। असां तव्हां जेकॾहिं ज़िंदगी गुज़ारियूं तो क़ुरान शरीफ़ जी फर्मा बरदारीअ सां, प्यारे नबी मोहम्मद करीम जी ताबेदारीअ सां। छो त मुंहिंजे प्यारे नबीअ मिठड़े मोहम्मद करीम फरमायो सच्चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं फरमायो अद-दुनिया सिजनुल मोमिन व जन्नतुल काफिर। दुनिया जो जान काफिर जे लाइ जन्नत आहे, मोमिन जे लाइ कैद खानो आहे। साहबन फरमायो साईं कीअं?
साईं फरमायो काफर के जियां वणे तियां दुनिया में जिंदगी गुजारे को उनके चवण वारो नाहे को उनके आखण वारो नाहे को उन सां ॻाल्हाइण वारो नाहे पर मुंहिंजे प्यारे नबी फरमायो त मोमिन खे पंहिंजी सोच सां पंहिंजे ख्याल सां पंहिंजे फिक्र सां जिंदगी गुजारणी नाहे मोमिन खे जिंदगी गुजारणी आहे तो कुरान मजीद जे अहकामन सां ऐं मां मोहम्मद करीम जे फरमानन सां इन जे करे मोमिन कैद खाने में आ कुरान शरीफ जी कैद में आ मां मोहम्मद करीम जी गुलामी में कैद में आ मोमिन के दुनिया जे जहान में पंहिंजी सोच पंहिंजे ख्याल सां कुछ करणो ही नाहे जेको कुछ करणो आ तो कुरान शरीफ जे हुक्म मुताबिक मां मोहम्मद करीम जे फरमान मुताबिक करणो आ अज अफ़सोस सां चवणो थो पए सदायूं तो पाण खे ईमान वारा था मोमिन था पर जिंदगी पंहिंजी कुरान शरीफ जे मुताबिक नथा गुजारियूं नबी साईं जे फरमान मुताबिक नथा गुजारियूं चऊं था तो कुरान शरीफ मञूं था मुसलमान सदाइण वारो कलमे भरण वारो कुरान शरीफ जे मञण जी दावा करे तो पर कुरान शरीफ ते अमल इनखे नजर अचे ही नथो अजीजो कुरान शरीफ के मञण यानी कुरान शरीफ ते अमल करना है सिर्फ जुबानी गाल करे तो मां मञम कुरान शरीफ के या अटकल न कर मञण मन कुरान ते अमल करण तां जो विंदा हो भोतारन ऐं सरदारन रेसन ऐं खानन ॾे फैसलन कराइण जे लाइ पोइ मां तां खां पुछा थो कयां तां उन्हनि जो फ़ैसिलो ॿुधी मञींदा हो सिर्फ ज़ुबान सां कन अमल भी कंदा हो ॻाल्हायो ई नथा कन उते सिर्फ चईंदा हो त असां मञोसि बसि फ़ैसिलो पोइ वरी अमल ई न कंदा हो अजीजो जेको अमल नथो करे ॼण उहो नथो मञे कुरान मजीद में अल्लाह साईं फरमाए समीना व अताना गुफरानक रब्बना गुफरानक रब्बना व इलैकल मसीर रब फरमायो प्यारे नबी मोहम्मद करीम जे गुलामन ने न्यारे जॾहिं उहे कुरान मजीद ॿुधंदा वेंदा चवंदा कालू समीअना व अताना ॿुधोसि कुरान मजीद ऐं मञोसि अल्लाह फरमाईंदो अगदे कुरान मजीद में गुफरानक रब्बना व इलैकल मसीर मा अल्लाह ज़ई तॾहिं त उन्हनि एॾो राज़ी थियो मान त
तने त मां अल्लाह से उन्हनि को एडो परची पियो मान जो कुरान मजीद में मां उन्हनि जे लाइ सर्टिफिकेट जारी फरमायम उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ्लिहून। वो कुरान शरीफ के मनीदा अमल करे। असा मुसलमान सिर्फ जुबान सादा कुरान शरीफ के मनो अमल असा में आहे ही नहीं। सजो कुरान मजीद तौहीद में भरियो पियो आहे। अज अफसोस चवणो तो जो मुसलमानन में तौहीद भी नजर कान थी अचे। पीरन फकीरन जे दरवाजन ते मुसलमान किरिया पिया आहिनि ठोकरूं था खाईंदा वतन। जेकॾहिं तौहीद जूं आयतूं कुरान शरीफ जूं पढ़ियूं थियूं वञनि त चवनि था मुसलमान त इहे मके जे काफ़िरनि ऐं मुशरिकनि जे लाइ आयतूं आहिनि। अलाए छो मुसलमाननि जे कननि ते बुझा चढ़िया आहिनि, दिमाग़नि ते पर्दा चढ़िया आहिनि। सुम्मुन बुकुमुन उम्युन फहुम ला यरजिऊन। जे ये तौहीद जा वाइदा क्यों तो वरी चवंदा दे वहाबी नबियन जा इनकारी न वलियन जा इनकारी। वतन दा माण्हुनि खे बरगलाईंदा ऐं वरगलाईंदा त वहाबिन जे जलसे में न वञो, देवबंदन जे जलसे में न वञो। ये नबी जा इनकारी तव, ये मोहम्मद करीम जा नौजुबिल्लाह चवंदा गुस्ताख तव, बेअदब तव। मां तव्हां पुछा थो कयां हो झूणे जो साहब सची ॿुधाइजो जेकॾहिं हिन जमात में प्यारे नबी मोहम्मद करीम जी गुस्ताखी हुजे या बेअदबी हुजे, छा प्यारो नबी मोहम्मद करीम हिन जमात जे आलमन हाफ़िज़न तालिबन ऐं कारकुननि खे निंड में पंहिंजा दीदार कीअं कराए? मौलाना अब्दुल्ला घोटो रहमतुल्लाह अलैहि हिन जमात जो वाह जो नबी साईं जो परवानो, वाह जो नबी साईं जो आशिक़। हीअं कचहरीअ में वेठो हूंदो हो तॾहिं बि ज़ुबान हलंदी हुअसि, पुछण वारा पुछा कंदा साईं छा पढ़ी रहिया हो? जवाब में फरमाईंदो यार मां पंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम जे मथां सलाह शरीफ पढ़ी रहियो आहियां। अल्लाह ताला एडी मूंखे सलात जी बरकत नसीब फरमाई आहे जो 50 दफ़न खां वधीक प्यारे नबी मोहम्मद करीम जा निंड में मूंखे दीदार नसीब फरमाया। हिकड़ी केसट मौलाना अब्दुल्ला घोटे रहमतुल्लाह अलैहि जी मां वटि बि पई आहे। वाह जो नबी साईं जो आशिक़ हो, वाह जो परवानो हो, वाह जो पतंग हो मुझे प्यारे नबी मोहम्मद करीम जो। मेराज वारो वाक़ियो मुझे सोने साईं जो करे दो ढूंढ कराऊं दो दे।
शाद अंदाज़ इश्क जो, शाद मोहब्बत जो, अल्लाह जो शाद प्यार जी निस्बत रणियों कंदे रोईंदे रोईंदे वायदो कंदे चवे तो ओ यारो अज मां तव्हांखे ॻाल्हि अजीब कयूं तो वञाव, मुंहिंजी ज़ुबान ते ॻाल्हि उहा चढ़े थी, तंहिंजे करे तव्हां सभिनी खे मां उहा ॻाल्हि कयूं तो वञा। मता क़यामत जे ॾियारे प्यारो नबी मोहम्मद करीम मूंखां पुछा करे त इहा ॻाल्हि छो न कई, तंहिंजे करे मां होशियार थो कयूं वञाव। मूंखे हूअं घणा दफ़ा प्यारे नबी मोहम्मद करीम जो निंड में दीदार नसीब थियो आहे, पर हाणे हाणे ॿ टे ॾियारा थिया आहिनि सोने नबी मोहम्मद करीम जो निंड में दीदार थियो। मिठड़े नबी मोहम्मद करीम पंहिंजो सॼो हथ मुबारक मुंहिंजे सीने ते घुमाए ऐं मूंखे वसियत ऐं नसीहत फरमायो त ओ मौलाना अब्दुल घोटा, मां मोहम्मद करीम तोखे भारत थो कयूं वञा त जमियत उलमा इस्लाम खे न छॾिजा। मौलाना साहब कसम खणी थो फरमाए, जॾहिं मुंहिंजी अखि खुली मां ईअं पियो महसूस कयां ॼण त मुंहिंजे सीने ते बर्फ जो टुकड़ो पियो आहे। ऐं मौलाना साहब फरमाए थो मूंखे पक पइजी वई बारगाह रिसालत में जेकॾहिं मक़बूल जमात आहे त हिकिड़ी आहे जंहिंजो नालो जमियत उलमा इस्लाम आहे, जंहिंजी पारत ख़ुदि मोहम्मद करीम पाण करे रहियो आहे। जेकॾहिं हिन जमात में गुस्ताखी हुजे, बेअदबी हुजे नबी साईं जी, तो शो सोनो नबी पंहिंजनि आशिकनि खे हिन जमात जी पारत करे। मौलाना अब्दुल कादिर रिंद मरूम तव्हां सभिनी ॾिठो हूंदो, शिकारपुर में आयो सदर जे इलाके में, मां भी हुन जलसे में मौजूद हुअमि। वाइदो कंदे कंदे मौलाना रिंद साहब कुरान शरीफ मथे ते रखी कसम साखज़ा चई तो यारो शिकारपुर वारो सदर जे इलाके वारो, मांखे प्यारे नबी मोहम्मद करीम जो निंड में दीदार नसीब थियो आहे। जेकॾहिं मां कूड़ थो ॻाल्हायां त हिन क़ुरान शरीफ़ ते हिन कसम ते भले मुंहिंजो मुंहुं फिरी वञे ऐं टियां लफ़्ज़ अजीब ॻाल्हाए चई जेके पाण खे आशिक़ रसूल सॾायूं वेंदा आहिनि, असांखे गुस्ताख़ रसूल कयूं वेठा आहिनि, उन्हनि मां हिकिड़ो माण्हू बि हीअं मैदान ते निकिरी करे क़ुरान शरीफ़ मथे ते रखी कसम साखज़ा चवे त मूंखे प्यारे नबी मोहम्मद करीम जो दीदार थियो आहे। जेकॾहिं मां कूड़ थो ॻाल्हायां त मुंहिंजी सूरत फिरी वञे। मौलाना साहब अब्दुल कादिर मरूम फरमायो, हाँ वो माण्हू कसम भी खणे कुरान शरीफ भी मथे ते रखे ऐं या ॻाल्हि भी करे त नबी साईं जो दीदार थियो आहे। जेकॾहिं कूड़ थो ॻाल्हायां मुंहुं फिरे, मुंहुं भी न फिरे। मौलाना साहब फरमायो त मां जमियत खे छॾे उन जमात में ऐलान करण लाइ तयार आहे, पर मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, अॼु ताईं मौलाना अब्दुल कादिर रिंद मरहूम जी चैलेंज जो जवाब उन्हनि दोस्तनि मां कहीं कान ॾिनो आहे। मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, ये जमात हक़ वारी जमात, ये नबी साईं जे आशिक़नि जी जमात आहे, नबी साईं जे परवाननि जी जमात आहे, नबी साईं जे पतंगनि जी जमात आहे। मौलाना सनाउल्लाह जो तो हिन जमात जो हाणे भी जीअरो आहे, वेठो आहे बनिया के वञी पुछा कयोसि। रिपड़ीअ में जलसो, मौलाना साहब बियो, मां बि हुयुमि। वाइदो कंदे कंदे मौलाना साहब कसम खणी चयो त मूंखे 4 दफ़ा निंड में प्यारे नबी मोहम्मद करीम जो दीदार थियो। बाबा साईं भी हिन जमात जो हाणे हाणे मूंखे दोस्त हिकिड़े ॻाल्हि कई, सन्नाई मां झांदे जे विच में आ नूरपुर,
उते हिकिड़ो हाफ़िज़ तो पढ़ाए पावर मेड़ जो आ मूंखे कसम खणी ॿुधाए चई मां मूंखे साहब जो परवानो मां मूंखे साहब जो आशिक़ जाते भी ॿुधंदो मूंखे साहब तो जे मां उते पुॼंदो हिकिड़े ॾियारे जलसो जे फरीदाबाद मेड़ खां 20 किलोमीटर हेठि सवारियूं न हूं साइकिल ते चढ़ी 1990-91 जी जी ॻाल्हि आहे जे मां वञी उते पहुतुमि जलसे गाह में साईं मूंखे साहब वाइदो करे रहियो वाइदो कंदे कंदे साईं मूंखे साहब फरमायो तो फरीदाबाद वारो अॼु रात जी ॻाल्हि तो कई वञा मां वाइद में इन जे लाइ क़ुरान शरीफ़ घणो पढ़ंदो आहियां छो त मूंखे प्यारे नबी मोहम्मद करीम जो दीदार नसीब थियो ऐं सुहिणे नबी मोहम्मद करीम फरमायो ओ मूंखां साहब जाते भी वाइदो करे तो वाइद में क़ुरान शरीफ़ घणो पढ़ंदो कर क़ुरान शरीफ़ जूं घणियूं लोलियूं ॾींदो कर छो त अल्लाह साईं पंहिंजी कुदरत सां तुंहिंजे वाइद खे मुंहिंजे रोज़े अतर में ॿुधाईंदो आहे मां मोहम्मद करीम तुंहिंजो वाइद ॿुधी तुंहिंजो क़ुरान मजीद ॿुधी मज़ो हासिल कंदो आहियां मूंखां साहब जॾहिं बि वाइदो करे त घणो क़ुरान शरीफ़ पढ़ंदो कर छो त मूंखे तुंहिंजो क़ुरान मजीद ॾाढो वणंदो आहे साईं वॾा बेर वारा अब्दुल करीम कुरैशी सब चो रहमतुल्लाह अलैह बाबा साईं जो वॾो ख्याल कंदा हमेशा शमी जी रात रमजान शरीफ जी दरगाह बेर शरीफ मस्जिद में मुक़र्रर हूंदी बाबा साईं जन कुर्सी ते वेही 3 कलाक 4 कलाक मिठड़ी ज़ुबान सां क़ुरान शरीफ जूं लोलियूं ॾींदा साईं वॾा बेर वारा अब्दुल करीम कुरैशी बुज़ुर्ग साईं जन तॾे ते वेही मस्जिद में नुख ते वेही करे 3 कलाक 4 कलाक बाबा साईं जी ज़ुबान मां क़ुरान शरीफ ॿुधंदा बड़ो प्यारो बाबा साईं खबर पवंदी साईं खे त मेखो साहब आयो त साईं बेर वारा इस्तक़बाल में ॿाहिरि निकिरींदा वरी जॾहिं बाबा साईं वेंदो त जीप ताईं बाबा खे छॾण ईंदा कंहिं फ़क़ीर साईं खां सुवाल कयो साईं ॿिया बि ख़तीब ॿिया बि आलिम घणा पर जेको कुर्ब तव्हांजो मूंखे साहब सां अहिड़ो ॿिए कंहिं आलिम सां ॿिए मौलवीअ सां न आहे साईं भला इन मोहबत जो राज़ छा आहे त साईं बेर शरीफ वारनि बुज़ुर्ग उन ख़लीफ़े खे फरमायो पुट जे ॻाल्हि न कढियां त मां बि न कढायां असुल ॻाल्हि इहा आहे हिकु राति मां निंड पियुमि छा ॾिसां त हिकिड़ो अज़ीम शान जलसो आहे वॾा माण्हू हुन जलसे में मां बि वेहां थो ॾिसां त स्टेज ते साईं मेखो साहब क़ुरान शरीफ़ पढ़ी रहियो आहे वाइदो करे रहियो आहे मेखे साहब जे सॼे पासे खां सोन जूं 3 कुर्सियूं रखियूं पियूं आहिनि जिन 3 कुर्सियुनि मां विच ते प्यारो नबी मोहम्मद करीम वेठो आहे सॼे पासे खां अबू बकर सिद्दीक़ आहे खॿे पासे खां उमर फारूक आहे जॾहिं मेखो साहब क़ुरान शरीफ़ जी आयत पढ़ी बस तो करे सॼी जमात त सुभान अल्लाह थी करे पर मिठड़ो नबी मोहम्मद करीम ऐं अबू बकर सिद्दीक़ ऐं उमर फारूक भी हथड़ा मथे खणी सुभान अल्लाह चई मेखे साहब खे वॾे आवाज़ सां दाद ॾियनि पिया पोइ साईं मिठे मोहम्मद करीम फरमायो मेखा साहब उहे त आयतूं पढ़ जेके आयतूं अल्लाह साईं मुंहिंजी घरवारी जी शान में नाज़िल कयूं चओ सुभान अल्लाह जहिड़ो मां थकल तहिड़ा तव्हां थकल ॿई लोॾनि में आऊं तव्हां बि मां बि ईमानी जज़्बे सां चओ सुभान अल्लाह दिल जी गहराई सां चओ सुभान अल्लाह
पोइ साईं ॿेर वारनि फरमायो साईं मेखे साहब हीअ आयत पढ़ी उहा आयत ॿुधायांव الذين يرمون المحصنات الغافلات المؤمنات لعنوا في الدنيا والآخرة ولهم عذاب عظيم. साईं ॿेर वारनि ख़लीफ़े खे फरमायो त मिठड़ो नबी मोहम्मद करीम उथी करे मेखे साहब खे निरड़ ते चुमी चुमी ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाई अॼु अफ़सोस सां चवणो थो पए जो प्यारे नबी मोहम्मद करीम जे घर वारनि खे गारियूं थियूं ॾिनियूं वञनि नबी साईं जी इज़त ते हमला था कया वञनि मां आशा खे घटि वधि ॻाल्हायो थो वञे जंहिंजे शान में जंहिंजे मान में जंहिंजे मर्तबे में ख़ुदि अल्लाह साईं सूरह नूर जूं 18 आयतूं नाज़िल फरमायूं इन्नल्लज़ीना यरमूनल मुहसनातिल गाफ़िलात इन्नल्लज़ीना यरमूनल मुहसनातिल गाफ़िलातिल मुमिनात लअनु फिद्दुनिया वल आखिरह वलहुम अज़ाबुन अज़ीम. जेके अम्मा आशा खे गारियूं था ॾियनि अम्मा खे अम्मा करे नथा मञनि उहे क़ुरान मजीद जे फ़ैसिले मुताबिक़ काफ़िर आहिनि छो त क़ुरान शरीफ़ फरमायो नबी औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहुम उम्माहातुहुम व अज़वाजुहुम उम्माहातुहुम. अल्लाह फरमाओ मुंहिंजा प्यारा नबी मोमिनन जूं ॿ निशानियूं थी हिक निशानी मोमिनन जी आया जो पंहिंजी जान पंहिंजे माल पंहिंजे बच्चन ॿारनि खां वधीक तो मोहम्मद करीम खे चाहींदा ऐं ॿिए नंबर ते मोमिनन जी इहा निशानी आहे जो मोमिन तुंहिंजनि यारनि घर वारनि खे अमड़ियूं करे मञींदा ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो जेको अम्मा आशा खे अम्मा करे नथो मञे इहो क़ुरान शरीफ़ जो इनकारी आहे इहो काफ़िर. नऊज़ बिल्लाह अम्मा वीचारी खे गारियूं केॾे तवजो ॾियो त मां ॻाल्हि तव्हांखे सम्झाए सघां. हज़रत मूसा ते इल्ज़ाम लॻो मां हिकिड़ी इल्ज़ाम आयो त मूसा मूं में हथ विधा आहिनि मूसा ज़ोरी कई आहे मूसा नबी मूंखे ज़िना कई गिरफ्तारी जो वारंट हज़रत मूसा जे लाइ निकिरी वियो अल्लाह जे नबीअ खे कड़ियूं लॻी वयूं अल्लाह जो नबी हज़रत मूसा रोए थो मुंहिंजा अल्लाह मां गुनाह करण त पंहिंजी जाइ ते पर गुनाह जो ख्याल बि न कयो आहे हे कहिड़ो मां ते इल्ज़ाम लॻी वियो अल्लाह फरमायो मूसा परेशान न थी चवेन त जंहिं माईअ इल्ज़ाम हयो आहे मां मूसा नबीअ ते उन माईअ खे हिकु दफ़ो मुंहिंजे साम्हूं त वठी अचो पोइ ॾिस त सयूं मां अल्लाह साईं कीअं थो इन साॻी माईअ खां हा तोखे माफ़ी बि वठायां थो ऐं तुंहिंजी नबूत जो ऐलान बि इन साॻी माईअ खां थो कराए छॾिया. ईअं ई थियो हज़रत मूसा जो
जे माई मुझे इल्जाम आयो आहे उनखे वठी त अचो न ॾिसे त सही हिकु दफ़ो मथां ॿिए कीअं हथ विधा हुजनि मुंहिंजो नालो ज़ुबान ते चढ़ी आयो तूं वठी अचो पहिरियों त माई न पई अचे आख़िर माईअ खे आंदो वियो हज़रत मूसा खे जो माईअ ॾिठो त रोई वेठी यकदम पेरनि ते किरी पई हज़रत मूसा खे फरमाए साईं तूं माफ़ कर मां वॾो गुनाह कयो वॾो कसूर कयो जो तो जहिड़े पाक दामन माण्हू जे मथां हेॾो वॾो इल्ज़ाम आयो हेॾो वॾो बहतान आयो साईं मूंखे कारूं न पैसा ॾिना मां हुन जी ॻाल्हियुनि में अची वियुमि मूंखे माफ़ कर ऐं शायदि दी वल्लाह वशहदु इन्नका लरसूलुल्लाह हज़रत मूसा ते इल्जाम लॻो त अल्लाह साॻी माईअ को हज़रत मूसा जी सफ़ाई बयान कराई लॻो हज़रत यूसुफ ते इल्जाम माई ज़ुलेखा इल्जाम आयूं वठी भी हज़रत यूसुफ के पाण वई सती माड़ीअ ते दरवाजा बंद करे कड़ा ॾेई कुल्फ हणी चाबियूं पंहिंजे कब्ज़े में रखी कपड़ा लाए हाणे हज़रत यूसुफ खे चए थी हई त लॻो यूसुफ हेॾे निहार त थियूं मां लाइ केॾो इंतज़ार कयो आहे हिन घड़ीअ जे लाइ हेॾे मुंहिंजे तक त थियूं मुंहिंजो दिल जो इरादो पूरो कर मुंहिंजी दिल जी ख्वाहिश पूरी कर हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम अखियूं बंद करे फरमाए थो क़ाल माअज़ल्लाह रोई पियो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम माई ज़ुलेखा के जी अम्मा तू तो मुझी जी जला है शादी करे तोखे तो मां अम्मा समझदो ए केड़े गुनाह जे तरफ मुके सदे मां इन गुनाह जे बारे में अल्लाह से पनाह तो घुरा काल माअल्लाह हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह के सदे तो मुझे अल्लाह मुझी मदद कर माई ज़ुलेखा मुझे वकड़ विधवा ज़िना जे तरफ मुझे राग़िब थी करे मुझे इन गुनाह को बचाए अल्लाह फरमाए वमा उबर्रिउ नफ्सी इन्नन नफ्स लअम्मारतुम बिस्सूइ इल्ला मा रहम रब्बी रब फरमाए यूसुफ के सदके मां अल्लाह रहम करे यूसुफ अलैहिस्सलाम जी मदद करे शरी मां हज़रत यूसुफ दे पैगाम आयो यूसुफ मोट जे साईं दरवाजा बंद लगा पिया आहिनि कड़ा लगा पिया आहिनि कुल्फ लगा पिया आहिनि चाबियूं माईअ जे कब्ज़े में कीअं मोटा रस्तो ई न आहे अल्लाह फरमायो मोटण तुंहिंजो कमु आहे कड़ा कुल्फ टोड़े दरवाजा खोले ॾियण मुंहिंजो कमु आहे हज़रत यूसुफ मोटियो दरवाजा खुलंदा विया जॾहिं बंगले खां ॿाहिरि निकितो त माई बि कढ नंगी उघाड़ी होॾो अज़ीज़ मिस्र ज़ुलेखा जो मुड़ुस बि ॿाहिरि बीठो वो बि अची वियो माई ज़ुलेखा मुड़ुस खे जो ॾिठो अज़ीज़ मिस्र खे त यकदम बयान मटाए अज़ीज़ मिस्र ख़ुदान की वई चेंदे केड़ो ज़ुल्म आहे केड़ो कारा माई ज़ुलेखा जो अज़ीज़ मिस्र मुड़ुस खे ते सजी हरकत तुझे छोकरे जी आ जंहिंखे पुटेलो करे पाले तुझे नंग में उघड़ में हथ विधा दे मुसा ज़ोरीअ पियो करे मुंहिंजा कपड़ा पेला थे ज़िना करण जी कोशिश की अलाए कीअं मां जान छॾाई आ हाणे तुझे भव खां भॼियो तो वञई
हज़रत यूसुफ जे अखियुनि मां पाणी वही आयो अज़ीज़ मिस्र के चई तो तोखे मां बाबे जी जाइ ते समझदो आहियां हिन ज़ुलेखा के अम्मा जी जाइ ते मां समझदो आहियां मां अहिड़ो कीअं निमक अल्लाह बेख्यालो थींदुसि कीअं मां निमक जो भी हया न कंदुसि ख्याल न कंदुसि तुंहिंजी घरवारीअ में मां पंहिंजी अमड़ में हथ विझंदुमि तंहिंजे करे मुंहिंजो कसूर न आहे सभु हरकत तुंहिंजी घरवारीअ जी आहे पाण मूंखे वठी हली दरवाज़ा बंदि करे सती माड़ीअ ते विहारे कपिड़ा लाहे मूंखे चए पई त मूंखे ज़िना कर मुंहिंजो ख्याल पूरो कर मां जी अल्लाह मदद कई आहे जो मां जान छॾाए निकितो आहियां हाणे वरी मूं ते इल्ज़ाम हणे अज़ीज़ मिस्र जो त तूं कीअं थो सच ॻाल्हाईं मां पंहिंजी घरवारे खे कीअं कूड़ो कयां तोखे कीअं सचार मञां हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो जेकॾहिं अज़ीज़ मिस्र तूं मूंखे सचार नथो मञे घरवारे खे कूड़ो नथो करे त फ़ैसिलो थिए जेकॾहिं मुंहिंजे मथां ॾोह बीहे त मां सज़ा काटण लाइ तयारु आहियां पर जेकॾहिं ॾोह न बीहे कसूर न बीहे त पोइ मुंहिंजे मथां मयार न आहे मुंहिंजे मथां ॾोह न आहे मुंहिंजे मथां कूड़ो इल्ज़ाम पोइ न लॻायो वञे मूंखे सादिक़ अमीन बणायो वञे छो त मां हिन गुनाह खां बि पाक आहियां अज़ीज़ मिस्र कावड़ में जियो जोश में जियो चई केरु आहे जेको फ़ैसिलो कंदो कंहिंखे ताक़त आहे कंहिंखे ज़रूरत आहे जेको असांजे विच में फ़ैसिलो करे मां अज़ीज़ मिस्र हीअ मुंहिंजी राणी घरवारी तूं असांजो नौकर असांजो पुटेलो हज़रत यूसुफ फरमायो अज़ीज़ मिस्र खे त उहो माण्हू फ़ैसिलो करे जंहिंखे इहा ख़बर न हुजे त तूं अज़ीज़ मिस्र गवर्नर आहे मिस्र जो हीअ तुंहिंजी घरवारी आहे राणी ज़ाल ज़ुलेखा ऐं मां तव्हांजो नौकर आहियां पुटेलो आहियां यूसुफ जो कहिड़ो माण्हू आहे जंहिंखे ख़बर न हुजे नंढड़ो ॿार फ़ैसिलो करे अज़ीज़ मिस्र जोश में जियो कावड़ में जियो जलाल में जियो चई छा थो ॻाल्हाए नंढड़ा ॿार कीअं ॻाल्हाईंदा आहिनि कीअं फ़ैसिला कंदा आहिनि छो थो विफले छा थियो दी हेॾे निहारियो हज़रत यूसुफ फरमायो मूंखे पंहिंजे रब ते यकीन आहे वैसा मूंखे पंहिंजे अल्लाह ते अल्लाह से ज़रूर नंढड़े ॿार खां हक़ जो फ़ैसिलो कराए अज़ीज़ मिस्र कावड़ में जियो जोश जलाल में जियो चईं यूसुफ तोखे मां ख्वार कयां थो भला ॾिसूं था त नंढड़ो ॿार कीअं थो फ़ैसिलो करे ऐलान थियो त जेके बि इलाइक़े में खीर पियाक ॿार आहिनि उहे खणी अचो लेनियूं लॻी हुयूं खीर पियाक ॿारनि हज़रत यूसुफ खे कावड़ में चईं त रख हिकिड़े ॿार ते हथ मथां पोइ चवईं त हे ॻाल्हायां हो ॻाल्हायां हिकिड़े ते रख हज़रत यूसुफ हिकिड़े ॿार ते हथ रखियो हाणे ईअं फ़ैसिलो लिक छप में बि न थींदो तोखे मां ख्वार कंदुमि हज़रत यूसुफ खे तारीख़ मुक़रर था कयूं ऐलान था करायूं होका था ॾिरायूं अवाम गॾु थिए तूं ख्वार थी त ख़बर पवे ॿार कीअं फ़ैसिला कंदा आहिनि कीअं ॻाल्हाईंदा आहिनि तारीख़ मुक़रर थी वई वॾा ऐलान वॾा माण्हू गॾु थिया वॾी खल ॾिसूं त सयूं इहो ॿार कीअं थो फ़ैसिलो करे ॿार उथंदो ई न यूसुफ ख्वार थींदो रुसवा थींदो अज़ीज़ मिस्र के भी पक्का दिल में त ॿार ॻाल्हाईंदा ई न आहिनि हे कीअं फ़ैसिलो कंदो माई ज़ुलेखा के भी पक्का अवाम बि अची गॾु थियो हेॾो सॼे पासे खां अज़ीज़ मिस्र वेठो आहे उनजी राणी ज़ाल ज़ुलेखा वेठी आहे हेॾो खॿे पासे खां हज़रत यूसुफ वेठो आहे आमने सामने ऐं विच ते ॿार आहे अम्मा जी हंज में हो वरी मेशां थो ॾे अज़ीज़ मिस्र उथार न ॿार खे ॻाल्हाए न उथार यूसुफ अलैहिस्सलाम दिल जो दिल में अल्लाह के सदके मुंहिंजा अल्लाह ने मूंखे शर्मसार न कजां मूंखे ख्वार न कजां
मां तुझे यकीन दे तुझे वेसा दे नंढे बार दे फैसलो रखियो हाणे मेहरबानी फरमाए मदद कर वमन यतवक्कल अलल्लाह फहुव हस्बुनल्लाह व निअमल वकील निअमल मौला व निअमन नसीर रब तो देवे साहब तो दे यकीन नंढे बार दे मदद फरमा हमेशा जो मिल मानू बीठा ओ मुझा अल्लाह मुझी इज्जत रख खबर ही न पई नंढो बार अम्मा जी हंज में ये तो ठई संभरी वे ये तासा जी कोर्टन में कुर्सिन ते जज ठई संभरी वेंदा चो सुभान अल्लाह अञा वडे आवाज रणियों पइजियूं चीखा पइजियूं दाहूं पइजियूं चवंदा केर उथियो आहे ॿार उथियो आहे ॿार उथंदा ई न आहिनि हे कीअं उथियो आहे जंहिं ख़बर ई न आहे जंहिं उथियो छो आहे जंहिं फ़ैसिले लाइ जंहिं ॿार ॻाल्हाईंदा ई न आहिनि हे फ़ैसिलो कीअं कंदो महन में चुर चुर पइजी वई आहे आवाज़ ॾींदा हैरान थी आहिनि इन माहौल में हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खुश थी पियो आहे माई ज़ुलेखा जो मुंहुं हेठि ॾियो अज़ीज़ मिस्र जा तारा पटिजी विया नंढो ॿार रड़ करे दां करे सभिनी खे ख़ामोश करे वाह जो फ़ैसिलो थो करे लफ़्ज़ ई कुल बद ॻाल्हाए जंहिंमें उन फ़ैसिले खे खुटाए थो छॾे कलम बंदो करे छॾे वाह जो उन नंढे ॿार फ़ैसिले जा उहे लफ़्ज़ ऐं जुमिला ॻाल्हाया जो अल्लाह जंहिंखे एॾा पसंदि आया जो रब साईं उहे क़ुरान मजीद में लिखाए छॾिया इन कान कमीसु कुद्द मिन क़ुबुल फसदक़त वहुव मिनल काज़िमीन इन कान कमीसु कुद्द मिन दुबुर फकज़बत वहुव मिनस सादिक़ीन ईमानी जज़्बे ॾींहुं राति सफ़र मुसाफ़िरियूं ओजागा असांखे थकी वरी तव्हां ईअं पिया हुजण कराची खां टेलो हलाए लथा दिल जी गहराइनि सां जो सुभान अल्लाह ईमानी जज़्बे सां घणी ड्रेगी न लफ़्ज़ ई कुल्ब रड़ करे नंढे ॿार जो बचना मशीरो थो जंहिं छोकिरे ते इल्ज़ाम लॻो आहे उन छोकिरे जा कपिड़ा ॾिसो इन कान कमीसु कुद्द मिन क़ुबुल फसदक़त वहुव मिनल काज़िमीन ॾिसो जेकॾहिं छोकिरे जो अॻितों कपिड़ो फाटल आहे तो माई सची आहे छोकिरो कूड़ो आहे हाँ छोकिरे चिमड़ा चिमड़ा कई आहे माईअ छॾ छॾा कई आहे तॾहिं अॻियों चोलो फाटी पियो आहे पर जे ॾिसो इन कान कमीसु कुद्द मिन दुबुर फकज़बत वहुव मिनस सादिक़ीन ॾिसो जेकॾहिं चोलो छोकिरे जो पोयों फाटल आहे पोइ माई कुड़िया छोकिरो सचो आहे छोकिरो वीचारो अॻितों फैदो आयो आहे माई पोयों चिमड़ा चिमड़ा कई अथसि तॾहिं चोलो पोयों फाटी पियो अथसि
बस यो फैसलो थियो बजना जो मशीरो थिया हिय जो नजर क्यों हजरत यूसुफ दे पेरान दे कपड़े दे त चोलो अगियों फाटल न हो बल्कि पोयों फाटल हो रणियों पेजियों दाऊं पेजियों यूसुफ सचो आ माई कुड़ी हाने मुझे गाल के समझो लगो इल्जाम हजरत मूसा ते तल्ला सागी माई को सफाई बयान कराई लगो हजरत यूसुफ ते इल्जाम तल्ला नंढड़े बार को सफाई बयान कराई पर जने मुझी जीजल मुझी अम्मा आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु ताला अन्हा ते इल्जाम लगो तल्ला फरमायो काबा तोखे गालान जी इजाजत नहीं ओ हजर असवद तोखे गालान जी इजाजत नहीं और सफा मरवा जा पहाड़ू ताके गालान जी इजाजत नहीं ओ मकाम इब्राहिम तोखे गालान जी इजाजत नहीं ओ आबे ज़मज़म वाला कुआं तोखे गालान जी इजाजत नहीं ओ सफा मिना मुस्तफा ताके गालान जी इजाजत नहीं ओ गारे रात तोखे गालान जी इजाजत नहीं ओ गारे सोर तोखे गालान जी इजाजत नहीं ओ मक्का तोखे गालान जी इजाजत नहीं ओ मदीना तोखे गालान जी इजाजत नहीं ओ मलाइको ताके गालान जी इजाजत नहीं ओ जिन्नो ताके गालान जी इजाजत नहीं ओ मुझा प्यारा नबी तोखे भी गालान जी इजाजत नहीं इल्जाम तो ते लगवा तुझी घरवारी ते लगवा तुझी इज्जत ते हमलो देवा मां खुद खुदा पान तुझी इज्जत जी सफाई बयान कदम तुझी घरवारी आयशा सिद्दीका जो मान तो बयान का इन्नल लज़ीना यरमूनल मुहसनातिल गाफिलातिल मुमिनात लहनु फिद दुनिया वल आखिरह वलहुम अज़ाबुन अज़ीम। जंहिंजी सफ़ाई अल्लाह बयान करे जंहिंजो शान अल्लाह बयान करे अॼु मुस्लमान उन अम्मा खे ॻाल्हियूं था ये पंहिंजी क़बर पाण था विञाइनि सिर्फ साड़ में अबू बकर सिद्दीक जी न्याणी आहे न तॾहिं हुन साड़ में उमर फारूक तो कावड़ लहेनी नथी उस्मान गनी तो कावड़ लहेनी नथी अमीर माविया तो कावड़ लहेनी नथी मां उन्हनि यारनि खे पैगाम ॾियणा हुआ न कयो मुंहिंजे प्यारे नबीअ जे असहाबनि जी नुक्ताचीनी न कयो उन्हनि खे तबरान न ॾियो उन्हनि खे गारियूं ख़बर ई न पवंदो अल्लाह जो अज़ाब कड़की पवंदो तबाह बर्बाद थी वेंदो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे केतिराई राफ़ी केतिराई अबू बकर सिद्दीक के गारन ॾियण वारा उमर फारूक के गारन ॾियण वारा उस्मान गनी के गारन ॾियण वारा अम्मा आयशा के गारन ॾियण वारा हज़रत अमीर माविया के गारन ॾियण वारा दुनिया में ज़लील ऐं रुसवा ख़ार थी मरी चुका आहिनि अल्लाह जी ज़ात जो कसम आहे इबरतनाक उन्हनि जा मौत थिया आहिनि केतिरा अहिड़ा वाक़िया आहिनि जेके मां तव्हांखे ॿुधायां त तव्हांजा हीअं हाव फाटी मुख़्तसिर तव्हांखे हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां बलोचिस्तान जे पासे ॾे हिकिड़ो ॻोठ आहे असांजी जमात जो हाणे पहिरियों कंहिं ज़माने में उहे राफ़ी आहे तक़रीबन सभु चवनि पिया साईं असां शिया पोइ हिकिड़े जो जीअं अजीब मौत थियो उमर फारूक खे गारियूं ॾेई ॾेई कचहरीअ में उथियो हेॾे निहारियो पोइ गारियूं ॾेई ॾेई ईअं निकितो दरवाज़े खां उतां खां दरवाज़ो चई भित मां ईअं निकितो
जन तक कीअं उनखे धक्को आयो जहाज जेॾो जीअं आवाज़ थियो हीअं जो दरवाज़ो निकितो भित मां वञी हुनजे घाटे में लॻो उते ई मड़को भॼी पियसि उते ई जनम रसी थियो जो साईं सूरत ई फिरी मुंहुं ॾिसण जहिड़ो न रहे जे सभु पोइ जेके बि राफ़िज़ी आले तशय्युद वारा अबू बकर सिद्दीक़ खे गारिन ॾियण वारा उमर फारूक खे गारिन ॾियण वारा उस्मान गनी खे गारिन ॾियण वारा अम्मा आयशा खे अमीर माविया खे गारिन ॾियण वारा तौबा ताइब थी सभु मिठड़े नबी मोहम्मद करीम जे साहबा जा बि ग़ुलाम थिया अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जा बि नौकर ऐं ग़ुलाम बणजी विया तबाही आहे बर्बादी आहे हिननि माण्हुनि जी दुनिया में बि आख़िरत में मागे हिकिड़ो मौलवी साहब ॿुधायो पियो मां जनाज़े नमाज़ ते वियुमि मूंखे वठी आ मां उते नमाज़ पढ़ाए जनाज़े जी मुर्दे खे क़ब्र में लाथो मुंहुं हुनजो काबे जे तरफ़ कयुमि मुंहुं हुनजो फिरियो वरी ॿीहर मुंहुं काबे ॾे कयोमांसि वरी मुंहुं फिरियसि वरी काबे ॾे कयोमांसि वरी मुंहुं फिरियसि मां परेशान थियुमि पुछा कयमि दाख़िल हिन जो कहिड़ो ॾोह आहे कहिड़ो कसूर आहे कहिड़ो गुनाह आहे छाजे करे अल्लाह हिन जे मथां एॾो नाराज़ थियो आहे जो मुंहुं बि काबे ॾे हिन जो बर्दाश्त नथो करे कंहिं करे जो जीअं अबू बकर सिद्दीक़ खे गारियूं ॾींदो उमर फारूक खे गारियूं ॾींदो उस्मान गनी खे घटि वधि ॻाल्हाईंदो अम्मा आयशा खे गारियूं ॾींदो हज़रत अमीर माविया खे गारियूं ॾींदो तॾहिं अल्लाह हिन खां एॾो नाराज़ थी चुको आहे तबाह लगा पिया बर्बाद दुनिया में भी रुसवाए ख्वार पांजो हथ पांजो सीनो कुट ही कुट न एनसी न एफआर हाने त वरी बुधायो जे पीर गोठ दे मातम कयूं पर इयो जुबानन में सुयूं टूंबियो किए जुबानन में सुयूं टूंबियो आरो पार क्यों मां चौदा किए ना अल्लाह उन जुबानन के सुयूं टुपाइंदो जेके जुबानों साहबा ते तबरा कर मुझा अजीजो मुझा दोस्तों मां ताके अर्ज करणा वा बेली जेके राज़ी हैं जेके साहबा ते तबरा दा करन इनन जी दोस्ती को संगत को पासो वला तरकनु इलल्लज़ीन ज़लमू फतमस्सकुमुन्नार इन थे जो अल्लाह जो अज़ाब इनन जे मथों कड़की पवे मता ता भी दोस्ती जे करे सटजी वञो अज इरादो कयो जो असहाबन जे गुस्ताखन सां यारी न रखदा जो दोस्ती न रखदा पासो कयो वाह न ये तबाही बर्बाद ॾींहुं रात अल्लाह जे अज़ाब जे हेठा ही हेठा खबर ही न पवंदी कने एड़ो अज़ाब कड़की पवंदो जो हिनन जो ज़रो न मिलदो ज़रे से मुझा अजीजो मुझा दोस्तो मुझा भाइरो दुआ कयो त अल्लाह ताला सभिनी खे असहाबन जी इज्जत करण जी तौफीक नसीब फरमाए चो आमीन मानी भी तां जे लाइ पई हूंदी नी खाई वेठा हो वेठा त ईअं सफ़ा ॼण महीने जी बुख ते अल्लाह चो त साहबी सब प्यारे नबी जा मिठड़े मोहम्मद करीम जा सीधे रस्ते जा जो जन्नतीन अल्लाह पान फरमायो रज़ी अल्लाह अन्हुम व रज़ू अन मां अल्लाह उन्हनि खां राज़ी हो मूंखां राज़ी थींदा जो मां अल्लाह साईं उन्हनि जे लाइ कब्रूं बि बिश्त जो बाग बणायूं आख़िरत में बि उन्हनि जे लाइ सोन जा बंगला बिश्त में तैयार करे छॾिया वेठो तबरा तो करे होश अथस कान नशे में धुत लगो पियो जदो पियूं था चर्स तो घुमूं था अर्श हाणे यो मोतबर अर्श को लहे त इन के मुल्क जान जी खबर पवे भंग भटारी घोट घोटा लगी पिया चवंदा जेको
पिए सोचिए बाकी कुल मुआबिया है। मां वे उस बाजार में को दोस्त वठियो चे सही मां नौ दुकान खोलियो हलो त सही दुआ करो मां जो हलवा मोटरसाइकिल दे वठियो दुकान जे भरसा एकड़ो मवाली पियो सब नशे में दूध होश ही न अखियूं बूटियूं पयूं ऊंधो पियो सफ़ा पो लफ्ज़ जे पो सॼी दुनिया सुती पई रुगी हिकड़ा में फ़कीर जागदा विया मां वरी बुजो ॾेई चयो मां निभागा दांगी घुमाई मुंहं ते सॼी दुनिया घुमती थी वञे तूं ई मां जो ढूंगो ऊंधो कयूं पियो आहे होश अथन न ज़ाल जी ख़बर न धीअ जी ख़बर न भेण जी न मां जी हे वरी साहबा जे ईमान ते था ॻाल्हाइनि मोतबर डंडो हुजे बास जो वरी उनखे सिंधी तेल मखिजे अबा पुट जी ॿोली हिननि खे काथे सम्झ में ईंदी ॿ टे डंडा मथे वारा लॻनि त पाण ई हिननि जा नशा टुटंदा पागल चरिया मस्ताना हे वरी ॿिया वरी चवंदा हा सही अलीअ जा हुबदार त इहे हा साईं हैदरी त इहे हुसैनी त इहे हाणे जेको ॾींहुं राति नशे में धुत लॻो पियो आहे होश ई नथसि माण्हू बि चरिया थी विया आहिनि चवंदासीं हा हैदरी आहे सब वॾा हुआ असांजो हैदरी ऐं त जो असां ॻाल्हायो ई नथा मां तव्हां पुछा थो कयां हज़रत अली साईं कॾहिं नशो कयो छा चरस पीतो छा आफीम जी ज़री भंग बटारी हे कुल नशा वरी हज़रत अली साईं जे खाते में वेठा आहिनि चो नशो हराम आहे चो त सही कुरान मजीद में अल्लाह फरमाइन्नमल खम्रु वल मैसिर वल अंसाब वल अज़लाम रिजसुम मिन अमल शैतान फजतनिबू लअल्लकुम तुफ्लिहून वॾे आवाज़ सां नशो हराम पो जंहिंखे अल्लाह हराम करे हज़रत अली वो वापराईंदो ॻाल्हायो नथा अलीअ जा हुबदार हूंदा असां इन जे करे जो हज़रत अली साईं वारी ॾाढ़ी सुवारी असां वटां हज़रत अली साईं वारो पटको असां वटां हज़रत अली साईं वारो क़ुरान मजीद असां वटां हज़रत अली साईं वारी नमाज असां वटां हज़रत अली साईं वारा रोज़ा असां वटि हज़रत अली साईं वारी मस्जिद असां वटां अन्नल मसाजिद लिल्लाह फला तदउ मअल्लाहि अहदा के पुछण वारे पुछा कई हज़रत अली साईं मस्जिद में मज़ो या जन्नत में मज़ो हज़रत अली फरमायो यार माखों दा पियो त मुझे लाए जन्नत खां मस्जिद में मज़ो वधीक चवंदा साईं छो के इन जे लाए जे जन्नत में माली खुश थींदुम मालीअ जो नफ्स खुश थींदो मस्जिद में मालीअ जो रब खुश थींदो आहे मालीअ खे पंहिंजी ख़ुशीअ खां वधीक अल्लाह जी ख़ुशी प्यारी आहे तंहिंजे करे मालीअ जे लाइ मस्जिद में घणे मां घणो मज़ो आहे उन्हनि खे मस्जिद वणे ई नथी फतवा आयूं वेठा आहिनि त वाह अलीअ खे नथा मञनि
हिकड़ा फतवा दानन त नबी के न था वञन वञूं काॾे असां प्यारे नबी मोहम्मद करीम के भी मञींदा आहियूं एडो मञींदा आहियूं एडो मञींदा आहियूं एडो मञींदा आहियूं ओ जुने जो साहब गौर लई मुझे लफ्जन के बुधो असा प्यारे नबी मोहम्मद करीम के एतो मञींदा आहियूं जो असांजो अक़ीदो ईमान उलमा देवबंद जो जमियत वारन जो जंहिं जाइ ते रोज़ो अंदर आ जाते मुझो प्यारो नबी मोहम्मद करीम आराम पजीरा अल्लाह से इन ज़मीन जी टुकड़े जो मान पंहिंजे अर्श खां भी मथां करे छॾियो आहे वॾे आवाज़ सां अन्या न था वञनि हे वाह बि देवबंदी हे कटड़ू हे ठोड़ू कावड़ सां तो लहे नहीं नथी पया असांखे गारियूं असां उन्हनि खे क़ुरान मजीद ॿुधाईंदा रहंदासीं जंहिं थांव में जेका शइ हूंदी आहे उहा निकिरंदी आहे पाणी हूंदो त पाणी खीर हूंदो त खीर जेकॾहिं नालीअ जो पाखानो ऐं पेशाब हूंदो त उहो हा उन्हनि जे दिलनि में गारियूं न पया गारियूं ॾींदा रहनि असांजे दिलनि में अल्लाह जो क़ुरान आहे पया क़ुरान शरीफ़ जूं लोलियूं ॾींदा अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमल बयान नाए ताजी सुभान अल्लाह में मज़ो लगे तो सफा थकी पिया हो दुआ करो अटकल छॾियो तव्हां बि थकल मां बि थकल ता सभा इं वेठा हो जो हाणे कश्मीर फतह करे पहुता हो थकवा तव्हांखे घणो असां वधीक ॾींहुं राति मां गाॾी बि पाण हलाया वाइज़ बि कयां हाणे बि मां कंडारे खां थी वरी ॾियां मां तव्हांजे साम्हूं वाइज़ कयां थो ऐं तव्हां वरी सफ़ा ॻाल्हायो ई नथा ॼणो मूं ते कावड़िया वेठा हो दिलि जी गहराइनि सां चओ सुभान अल्लाह अञा ईमानी जज़्बे सां पया गारियूं चओ गंदु गंद सां नथो पिबो आहे जो गंदु पाणीअ सां थो पिबो आहे चओ त सयूं हे वीचारा बीमार थी पिया खर्र मिन समाए अल्लाह फरमाए तो ये आसमान तो किरिया काथों ॻाल्हायो नथा नथी ॻाल्हि सम्झ में अचे अबो मरोम चवंदो को गॾ तूं किरे तॾहिं बि 2-3 कलाक हुनजो मथो फिरंदो हे किरिया आहिनि आसमान हिननि वीचारनि जा मेजाला ई कमु छॾिया पोइ बीमारनि सां विड़बो नाही इलाज कबो आहे छा कबो आहे तव्हांजे घर में को बीमार थी वञे दिमाग़ विञाए वेही रही पोइ तव्हां छा कंदोसि खणी ॿाहिरि घर जे उछलाईंदोसि या इलाज कराईंदोसि ॻाल्हायो ई नथा इहे बि वीचारा बीमार थी पिया आहिनि इन्हनि जो इलाज अल्लाह जो क़ुरान शरीफ़ आहे नज़्ज़िलु मिनल क़ुरान मा व शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन अल्लाह जे फज़ल सां घणाई एड़ा बीमार सेहतमंद थी पिया आहिनि घणा मां हाणे सिकरन वियो 2 महीना अॻ में सॼो ॻोठ बिदअतुनि जो मिठू पुटनि जो समझो था नी अल्लाह जी ज़ात जो कसम मां उते कुरान शरीफ जूं लोलियूं ॾिनियूं नबी साईं जो शान ॿुधायमि उलमाए देवबंद जमियत उलमा इस्लाम जो अक़ीदो बयान कयमि अल्लाह जे फज़ल सां अल्लाह जी मदद सां हाणे उहो सॼो ॻोठ पंहिंजी जमात जमियत उलमा इस्लाम जो बणिजी चुको आहे मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो
ये बेचारा बीमार थी पिया है इन्हनि विड़बो त न धक त न कावड़ त न कभी इन्हनि खे प्यार मोहब्बत में कुरान शरीफ समझाइबो मन इन्हनि खे दिमाग में कुरान शरीफ वे मन सेहत मिलेन त मन शिरक ऐं बिदअत खां बचन तौहीद परस्त थियन त अल्लाह दुनिया में भी इज्जत ॾियन त आखिरत में भी इन्हनि जा बेड़ा पार असां नबी साईं खे भी मञण वारा असां हज़रत अली खे भी मञण वारा कीअं न उन अलीउल मुर्तज़ा खे मञींदास जिनकी बहादुरी जी नेकी कुरान शरीफ में वलम यख्शा इल्लल्लाह कीअं न उन अलीउल मुर्तज़ा खे मञींदास जिनकी नमाज़ ऐं सजदे रुकन जी नेकी कुरान मजीद में तराहुम रुकन सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील कीअं न उन अलीउल मुर्तज़ा खे मञींदास जिनकी सखावत जी नेकी कुरान शरीफ में वयुतिमून अत्ताम अला हुब्बी मिस्कीन व यतीम व असीरा असांजो अक़ीदो ईमान जो हज़रत अली खे न मञे वो मोमिनीन ऐं मुनाफ़िक़ मां त इन नंबरन में हज़रत अली साईं खे मञण ॿुधाईंदो आहियां हाणे तव्हां सुभान अल्लाह चवंदा वञो त मां नंबर तव्हांखे ॿुधाईंदो वञा पहिरें नंबर ते असां हज़रत अली खे वली करे मञींदा आहियूं ॿिए नंबर ते असां हज़रत अली खे शहीद करे मञींदा आहियूं टे नंबर ते असां हज़रत अली साईं खे नबी साईं जो प्यारो न्याणो करे मञींदा आहियूं चौथे नंबर ते असां हज़रत अली साईं खे नबी साईं जो प्यारो सोच करे मञींदा आहियूं पंजे नंबर ते असां हज़रत अली साईं खे नबी साईं जो सहाबी करे मञींदा आहियूं छहें नंबर ते असां हज़रत अली साईं खे नबी साईं जो अहल बैत करे मञींदा आहियूं सतें नंबर ते कुरान शरीफ जो आलम करे मञींदा आहियूं अठें नंबर ते कुरान मजीद जो हाफिज करे मञींदा आहियूं नवें नंबर ते कुरान शरीफ जो कारी करे मञींदा आहियूं ॾहें नंबर ते मुफ्ती करे कुरान शरीफ जो मञींदा आहियूं 11 नंबर ते अल्लाह जो बबर शेर करे मञींदा आहियूं ऐं 12 नंबर ते मौला करे मञींदा आहियूं मन कुंत मौला वाज़ा अलीयुन मौला साईं फरमायो अली जंहिंजो मां मौला उनजो तूं मौला जंहिंजो मां दोस्त उनजो तूं दोस्त ओ अली जंहिंजी नज़र में मां मोहम्मद करीम इज़्ज़त वारो उनजी नज़र में तूं भी इज़्ज़त वारो मन कुंत मौला फहाज़ा अलीयुन मौला साईं फरमायो जंहिंजो मां मौला उनजो अली भी मौला जो वाह भी मौला करे हज़रत अली खे नथा मञो मौला करे मञींदा असां 13 नंबर ते हज़रत अली साईं खे नबी साईं जो भाव करे भी मञींदा चओ सुभान अल्लाह हाय मुआखात जो वक्त मदीनो शरीफ नबी साईं बिन साहबन के पाण में भाव बनाए रहा अबा तो इन जो भाव दुखी सुखी में कवे जो साथ न छॾियो ओ बाबा साहबी पाण में हथ मिलाए भाइर बणजी हज़रत अली अकेलो रहिजी निमाणी अखियूं मथे करे नबी साईं खे फरमाए तो फिदा कबी व मी या रसूल अल्लाह मुझे अबो मां ताज मथो अल्लाह जा रसूल कुर्बान थियन तहां बिन साहबन के पाण में भाव बनायो मां अकेलो रहिजी मां कंहिंजो भाव नबी साईं फरमायो सोच परेशान न थी तुझे लाइ मां मोहम्मद करीम जो हथड़ो खाली हली अखियूं ज़ात मिलाए अंत वली फिद दुनिया वल आखिरा तू मां मोहम्मद करीम जो भाव दुनिया में भी मुझो भाव आखिरत में भी मां मोहम्मद करीम जो भाव थियो
ऐसा 14 नंबर ते हजरत अली साईं खे ख़लीफ़ो करे भी मञींदा हे चयो वाह भी हजरत अली जे खिलाफत जा इनकारी था अदा चौथे नंबर ते हजरत अली बरक ख़लीफ़ो आहे ये चौथो नंबर जो तो न पहिरियों नंबर अली दा पहला नंबर हाणे ज़ोरी हजरत अली साईं खे पहिरे नंबर ते आणे जदो ता चौथे नंबर ते हजरत अली के ख़लीफ़ो करे हजरत अली जी इज्जत दा घटायो मां उन्हनि यारन खां पुछदो आहियां त नबी साईं दुनिया में पहिरे नंबर ते नबी बणजी आया कना आखिर में नबी बणजी आया तहां खां भी इहो सवाल तो कयां ॿुधायो नबी साईं दुनिया में पहिरे नंबर ते नबी बणजी आया कना आखिर में ॻाल्हायो ई नथा पो नबी साईं जो आखिर में अचण जे करे इज्जत ते असर पियो छा आखिर में जेकर इज्जत घट गया तो नबी साईं सरताजुल अंबिया न बणजे हां सरदारुल अंबिया न बणजे हां इमामुल अंबिया न बणजे हां ओ मुंहिंजा अदा ओ मुंहिंजा भाउ नबी साईं के अल्लाह ने खातमुन नबीन जो एजाज़ न बख्शिया वलाकिन रसूल अल्लाह व खातमुन नबीन नबी साईं आखिर में आया अल्लाह ने वडी इज्जत नसीब फरमाई आखिर में अचण जे करे इज्जत खुटदी ना इज्जत वधदी आ ओ मुंहिंजा अदा ओ मुंहिंजा भाउ जियां अल्लाह से प्यारे नबी के आखिर में नबी बनाए दुनिया वारन के पैगाम ॾिनो हाणे मोहम्मद करीम खां बाद में नबूवत जा दरवाजा मां अल्लाह बंद करे छॾिया तीअं हज़रत अली के चौथे नंबर ते अल्लाह ख़लीफ़ो बनाए दुनिया वारन के रब पैगाम ॾिनो हाणे मां खिलाफत जा दरवाजा बंद करे छॾिया अली के हाणे चौथे नंबर ते ख़लीफ़ो बनाए मां अल्लाह से खिलाफत ही खत्म करे छॾी अजीजो मुंहिंजा भाइरो मुंहिंजा दोस्तो वरी कावड़िया वेठा आहिनि चवंदा ते पीरनि खे नथा मञनि पीरान पीर खे नथा मञनि चो असां पीरान पीर जा बि नौकर चो त सही चो नौकर चो गुलाम चो आशिक कीअं न पीरान पीर खे मञींदा जेको सॼी ज़िंदगी मस्जिद में गुज़ारे कीअं न पीरान पीर के मञींदा जेको सॼी ज़िंदगी ज़िक्र ज़कार में गुज़ारे कीअं न पीरान पीर के मञींदा जेको सॼी ज़िंदगी नमाज़ में गुज़ारे वाह जो नमाज़ जो परवानो हो पीरान पीर हाँ हाँ इशा वारे उजोदा साईं पीरान पीर 40 साल रातिन जा फजर जी नमाज पढ़ाई छो त इशा जी नमाज पढ़ी साईं पीरान पीर घर न वेंदो निंड न कंदो आराम न कंदो मस्जिद में भी सॼी रात नमाज में अल्लाह जे कुरान शरीफ जी तिलावत में गुज़ारींदो यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम कीअं न पीरान पीर खे मञींदा जो मञींदा सब खे पर सॾींदा हिकिड़े रब खे चओ त सही यार जो मञींदा पर सॾींदा हिकिड़े अल्लाह खे हे वरी चवंदो या मोहम्मद मदद या अली मदद या पीरान पीर मदद अदा कुरान शरीफ बना दो करे तो अल्लाह से को सवाए बे के मदद लाए न पुकारियो ला यस्तजीब लहुम इला यौमिल क़ियामह वहुम अन दुआए मगाफिलून अल्लाह फरमायो मां अल्लाह को सवाए बेन के मदद लाए न पुकारियो छो त बिया ता जो सद बुद्धि न था लगन ओ मोहम्मद करीम मुजो नबी प्यारो मदीने शरीफ में रोज़े अतर में आराम पजीरा हजरत अली शाह नजब में इराक में आराम पजीरा हजरत पीरान पीर बगदाद में पांजी तुरबत में आराम पजीरा कलंदर लाल शहबाज सेवन में आराम पजीरा बिटाई वारो बुजुर्ग अब्दुल लतीफ शाह वो पांजी दरगाह में भिट में आराम पजीरा अल्लाह फरमायो सब पांजी जान देन जाथे काथे गडवा तमा एकड़े अल्लाह जी जात
अजीजो पाण में तौहीद पैदा कयो कुरान शरीफ तौहीद में भरियो पियो मां पहिरियों अर्ज़ इहो कयो हे कुरान शरीफ ॻाल्हायो नंबर पहिरें दे तौहीद पैदा तौहीद समझण जे लाइ तबलीग जमात में हलिया वञो 3 ॾींहं 40 ॾींहं हलिया वञो 4 महीना तौहीद खां बाद में नमाज पैदा कयो नमाज खां सवाइ चाढ़ो ई नाहे हाणे मां ॻाल्हि खुटाईंदुमि वरी गौर कयो ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे जेको नमाज नथो पढ़े उहो अटकल सां क़ुरान शरीफ जो इनकारी थियो बीठो आहे आलमन लिखियो आहे त जेको नमाज नथो पढ़े उहो क़ुरान शरीफ जे 700 आयतनि खे पुठी ॾेई बीठो आहे अल्लाह जो वास्तो तो नमाज जेको नमाज नथो पढ़े वो मुसलमान मां निकिरी थो वञे जेको नमाज नथो पढ़े वो प्यारे नबी जे गुलामी मां निकिरी थो वञे कुरान मजीद में अल्लाह क़ीमुस्सलात वला तकूनु मिनल मुशरिकीन कायम के नमाज न थियो मुशरिकन मां माना इहा ई बिडी जेको नमाज नथो पढ़े इहो मुशरिकन में शामिल आहे नबी सही वज़ाहत दा फरमायो मन तरक सलात मुतअम्मिदन फक़द कफर सही फरमायो जे जानी वाणी हिकड़ी नमाज कज़ा कई न कुफर कयो क़यामत जे ॾियारे इहो काफ़िरन सां गॾु थो फिरौन सां बेनमाज़ी गॾु वेंदो सही फरमायो नमरूद सां गॾु वेंदो बेनमाज़ी अबू जहल सां उतबे सां शेबे सां कारून सां गॾु वेंदो मुंहिंजे आका से मुंहिंजे रब से फरमायो बेनमाज़ी मर्द औरतूं महशर जे मैदान में काफ़िरन सां गॾु थंदा काफ़िरन सां गॾु जहन्नम जी बाहि में वञी किरंदा अल्लाह जो वास्तो तो नमाज़ पढ़ो यार छो ईअं लापरवाह थी विया खुदा जी ज़ात जो कसम मुशरिक ऐं काफ़िर खां बाद में वॾे मां वॾो किनो आहे त बेनमाज़ी बुरे मां बुरो आहे त बेनमाज़ी नबी से फरमायो मां सूअर खां पुछा सूअर जे हाल तूं अल्लाह जा हमद गाईंदो आहे कर सूअर जो अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जालनी खिंजीरा वलम यजलनी तारिकुस्सला सही मां अल्लाह जा हमद गाईंदो आहियां अल्लाह जी तारीफ़ कंदो आहियां अल्लाह जी सना कंदो आहियां चवंदा हो मुंहिंजा अल्लाह साईं तुंहिंजा लख एहसान किरोड़े करम जो मूंखे बदतरीन जानवर सूअर करे त पैदा कई पर माण्हू बेनमाज़ी करे पैदा न कई हज़रत उमर साईं जे ज़माने में हिकड़ी पोड़ी वेचारी तेल वरती भेजे शीशी में तेल आई वेचारी रस्ते में थाबड़ को आया शीशी छड़ाई जी तेल हार गई हज़रत उमर साईं जी दरबार में पोड़ी पहुंची उमर मां चा भई तेल वरतियूं थाबड़ को जियो शीशी छड़ाई जी या तेल हार जियो सॼो ज़मीन पी वई आ मुखे तेल वापस करे दे ज़मीन खां हज़रत उमर साईं खिली वेठा ऐं बाखर परचे ते लिखी हिकिड़े गुलाम खे फरमायो अबा पोड़ीअ सां वञ अमा पोड़ी खे फरमायो मां हिन खे वठी वञ जाते तेल तुंहिंजो हारजी आहे ज़मीन ते जेको ज़मीन जो टुकड़ो तुंहिंजो तेल पी वियो आहे हे मुझे गुलाम पर्ची मुझी चिट्ठी उन जे मथां रख दो पाण ई ज़मीन तेल वापस कंदी गुलाम माई कुराड़ी सां हलदो आयो आया होते पहुता इन जादे तेल हार जियो उन गुलाम तेल जी जादे जमीन जे मथां वा चिट्ठी रखी एकदम तेल बाहर निकतो जमीन मां अम्मा पोई एकदम तेल मेरे करे शीशे में बंद करे उहा घर रवानी दी गुलाम हैरान थियो त इहो छा लिखियल आहे पर्चीअ में अॻ में त न ॾिठे न पढ़ी चवे थो मां जॾहिं खोले ॾिठमि मूंखां गाहूं अहिड़ियूं ऐं चीखा निकिरियूं हज़रत उमर साईं लफ़्ज़ ई ॿ लिखिया ज़मीन खे जीअं हो ज़मीन जा टुकड़ा अमा पोड़ीअ जो तेल वापसि थो करे या तुंहिंजे अंदरि मां बेनमाज़ीअ खे पूरिया
मतलब ज़ईफ़ तेल वापस थी करें ज़मीन जी टुकड़ी या तुझे अंदर इतने बेनमाजी के पूरे इडू बेनमाजी क्यों आज बिना देर जे ज़मीन तेल वापस क्यों अजु जाडेदार नजर क्यों नमाज नजर ही नहीं मर्द बेनमाजी मायूं बेनमाज ओ मुझा अजीजो मुझा दोस्तो मुझा भाईरो अल्लाह जो वास्तु दो नमाज पढ़ो अल्लाह जो वास्तु दो नमाज पढ़ो जो तो बेनमाजी कब्र जे अज़ाब को नथो बचे बेनमाज नबी से जे ज़माने मदीने जे भर में हिकिड़ो माण्हू मरी पियो उतों जा माण्हू आया नबी साईं वटि साईं ता हलो नमाज जनाज़ा पढ़ायो नबी साईं ने फरमायो मां जमात दा वेठो हां कचहरी दो क्या अबू बकर सिद्दीक के वठी वञूं इहो वञी ताणी नमाज जनाज़ा मुर्दे जी पढ़ाईंदो हज़रत अबू बकर सिद्दीक आयो सिफा सिद्दीक दी हुयूं हज़रत अबू बकर सिद्दीक फरमायो मां मुसल्ले ते बीठम हिय जो नज़र कयां अंदर कफन में काशे चुरके बुरके दी हज़रत अबू बकर फरमायो मां कफन खोलम हैरान थियम शाद सां हिकिड़ो इज़्तिहाम मलो नांगा मुर्दे के वकड़ ॾियूं वेठो आहे सॼो जिस्म नांग जे वकड़नि में आहे आखिर वो नांग 5-6 वकड़ कीचीअ में ॾेई मुर्दे के डंगु धोणे त सॼो मुर्दो साओ पीलो हेॾो थो बणिजी वञे हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो मुंहिंजे मथां अल्लाह जी वहशत ऐं दहशत आई मां रड़ियूं कंदो नबी साईं जी कचहरी में आयो अल्लाह जा रसूल हे मसइलो थी साईं अल्लाह अकबर कयो था जमे कबीर साहबा भी नबी साईं सां गॾु साईं आया मुर्दे जे मथां मीठा नांग सां ॻाल्हाईंदा इहो नबी साईं जो मौजूदो साईं फरमाईंदा ओ नांग छो वरतो थी वञे उम्मत खे वञे ग़ुलाम खे नांग रोई वेठो आहे चवे तो साईं मूंखे कहिड़ी ताक़त जो मां तव्हांजे ग़ुलाम खे वठां मूंखे त अल्लाह मोकिलियो आहे साईं फरमायो कहिड़ो ॾोह आहे कहिड़ो कसूर आहे हिन जो तूं आयो आहे हिन खे ॾंगण लाइ चवे तो साईं बराबरि तव्हांजो उम्मती आहे कलमो बि भरियो ते मुस्लमान बि आहे पर कॾहिं नमाज़ पढ़ंदो कॾहिं न पढ़ंदो मर्जी पवंदी नमाज़ पढ़ंदो मर्जी पवंदी नमाज़ न पढ़ंदो अल्लाह एॾो नाराज़ जो मूंखे हिकिड़े खे दुनिया जे जहान में मोकिलियो ते हिन खे ॾंगण त दुनिया वारा इबरत हासिल कनि ऐं मूंखां वॾा नांग 69 अल्लाह हिन जे लाइ क़ब्र में विहारिया साईं मुंहिंजे ॾंग सां साओ पीलो हेॾो थो बणिजी वञे पर उन्हनि जे ॾंग सां साओ पीलो हेॾो थो थी वेंदो पर सॼो रंग कारो बि बणिजी वेंदो ऐं साईं हेॾो त उन्हनि जे ॾंगनि में असर आहे जो हिक हिक ॾंग जे धक सां 70 गज़ ज़मीन में हेठि टिपजी बि वेंदो नबी साईं रोई वेठा साईं फरमायो नांग अञा बेनमाज़ी जे लाइ क़ब्र में ॿियो कहिड़ो अज़ाब रोई वेठो नांग चए साईं क़ब्र जा 2 पासा बेनमाज़ी के भिकोड़ ॾींदा मुंडा मुंडनि में हलिया वेंदसि हॾा हॾनि में हलिया वेंदसि साईं फरमायो अञा बेनमाज़ी जे लाइ क़ब्र में ॿियो कहिड़ो अज़ाब आहे चए साईं अल्लाह ताला इन बेनमाज़ी जे लाइ विछूं बि क़ब्र में विहारिया आहिनि माकोड़ा बि विहारिया आहिनि अल्लाह साईं मलाइक भी विहारिया आहिनि जिन खे वॾा हथोड़ा ॾिना अथई वो हथोड़ो जेकॾहिं दूर सीना जबल खे हयो वञे त वो भी ज़रियूं ज़रियूं थी वञे एॾा वॾा हथोड़ा अल्लाह मलाइकनि खां खणाए बेनमाज़नि खे क़ब्र में हणाईंदो ज़रियूं ज़रियूं थींदा चिणगा चिणगा थींदा वरी ठही वेंदा वरी जहिड़ा थींदा वरी हथोड़ा लॻंदा साईं रोई पिया साईं फरमायो अञा बेनमाज़ी जे लाइ क़ब्र में कहिड़ो अज़ाब आहे नांग जे अखियुनि में बि पाणी वहे थो नबी साईं बि रोअंदा सहाबी बि रोअंदा नांग चवे थो साईं बेनमाज़ी जे लाइ अल्लाह सॼी क़ब्र जहन्नम जो पूरो बाहि बाहि बणाए छॾी
हे जे तो कब्र जो अज़ाब आई न मिड़े मलाटा टिजार मर्द तो के खबर माखे कड़े दोस्त वीडियो देखायो अलाए काथों जो बराल मोबाइल जी रिकॉर्डिंग एकड़ो जनाज़ो खणी आया पे खणी दा जनाज़े के जी जो लाद में कब्र में दाला है अल्लाह जी ज़ात जो कसम बाय जा बबड़ न कब्र मोदा निकरन वडी बाय निकली रणियों पेजियों दाऊं पेजियों चीखा पेजियों अल्लाह अकबर जो सदाऊं बुलंद हुयूं और जो जो साहब मां वीडियो में मोबाइल में इहो जने मंजर दिसां पियो मुंहिंजा वार उभा थिया मुंहिंजा जिस्म जा रांगू टाउ थी पिया सीरा उभरी पियूं अल्लाह अकबर कबीरा अल्लाह जी दहशत मुझे मदों जारी थी वही मां हैरान थियमि जी मुर्दे के कब्र में रखदा विया बाय जा बबड़ यकदम मिट्टी विझदा विया कब्र में कब्र के मिट्टी सां भरींदा विया पोइ बि उहा बाय मिट्टी के कब्र के ज़मीन के क्रॉस कयूं बाहर निकती पई अचे और जुए जो साहब दिल ते हथ रखो जेका बाय ज़ोरीअ मिट्टी को कब्र को बाहर निकती पई अचे अंदर मुर्दे सां छा हालत कंदी हुंदी खुदा जो वास्तो दो कब्र लाए कुछ सोचो कुछ फिक्र करो अज इरादो कयो इंशाअल्लाह नमाज पाण में पैदा कंदा चो अजीजो नमाज कब्र में कमी दव नमाज जा पाबंद छो नमाज जा आशिक थियो नबी सही फरमायो जने नमाजी दुनिया जो जान छड़े कब्र में तो पुजे मुनकर नकीर न पुछण दा अचन ते सवाल खणी दा अचन मन रब्बुका मन नबियुका मा दीनुका ये उतरे तो नमाजी चवे तो दऊनी उसल छड़ियो यारो मुखे नमाज ते पारियो वारो वक्त पे वनी मां अल्लाह जी नमाज पढ़ियो था मुनकर नकीर हैरान दा थी वञन मोटी अल्लाह दे दा जन अल्लाह नहीं है तन तुझो परवानो बानो आ हे द नमाज जो आशिका जो कब्र में भी नमाज याद अल्लाह बमाइनो ओ मलाइको मुनकर नकीरो माखे द खबर हुई पर मां तांगे शायद करण लाए मोकलियो मां जेके भी कब्र में नमाज याद जे मां अल्लाह उन जे मथो हिसाब किताब के माफ करे छडियो मां नबी से फरमायो नमाजी मर्दो तो ने कब्र रोशन थी थींदी वने हे पुछा तो करे नमाजी मना त तू केरी वो चवे थी अस्सलाम नमाज यही नमाज क़यामत जे यारे चेहरन के चमकाईंदी हथन के बारींदी पेरन के बारी वजूही यौमइज़िन नाइमा लिस्साइहा राज़िया फी जन्नतिन आलिया ला तस्मउ फ़ीहा लाग़िया फ़ीहा अय्नुन जारिया फ़ीहा सुरुरुन मलऊआ व अक्वाबुन मौज़ूआ व नमारिक़ु मस्फ़ूफ़ा व ज़राबिय्यु मबसूज़ा क़यामत जे ॾियारे नमाज़ी उथंदा वेंदा क़ब्रुनि मां नमाज चेहरे में नूर करे बीरन उठना वेंदा नमाजी क़ब्रुनि मां हथन पेरन के बारींदन मुझे आका से मुझे रब से फरमायो महशर जे मैदान में नमाज जे पंजन उज़वन के नमाज इं बारींदी मोहब्बत बपेर जिए चोदियों जो चंद बरदो आ इहा ही नमाज रुकी चेहरे के बारींदन हथन पेरन के बारींदन बल्कि सद भी कंदी यसा नूरुहुम बैन अयदीहिम व बिअयमानिहिम ओ मुझा परवानो ओ मुझा आशिको ओ मुझा पतंगो सारी जिंदगी मुखे पढ़ण वारो सर्दी में गर्मी में सफर में हजर में हाँ शादी में गमी में बराड़ी में शहर में हर मोड़ माद ते मुखे याद कंदा रहो
यसा नूर बैन अयदीहिम व बिअयमानिहिम ओ परवानो हलिया जे साईं जा सजी वरता सदाला जे साईं जा सजी वरता रुको क्या जे साईं जी सजी वरता नमाज पढ़ी अचो तो साईं जी ज़ियारत कराया फमन कान यरजू लिका रब्बि फलियअमल अमलन सालिहा वला युश्रिक बिइबादति रब्बी अहदा सदी नमाज पांजन चो 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 नमाज सदे अल्लाह जो दीदार कराए नमाज वनी जन्नत में पांजन परवारन के प्यारी दी अस्सलातु मिफ्ताहुल जन्नत नबी सही फरमाया नमाज बिस्त जे तालन जी कुंजी तो तैयारी कयो कुंजी ठायो जे करे ताके जन्नत में वणो जन्नत जे दरवाज़न ते नबी सही फरमायो वडा ताला लगा पिया साहिबन फरमायो सही वो किए खुलदा सही फरमाया अस्सलातु मिफ्ताहुल जन्नत नमाज बिस्त जे तालन जी कुंजिया ओ मुजादी दो पाबंदी क्यों नमाज जी नमाज तांगे बिस्त पुजाइंदी वलिमन खाफ मकाम रब्बी जन्नता फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकल्लिबान ओ मुझा अजीजो मुझा भाइरो नमाजी थियो नेक थियो कुरान जा आशिक थियो मां ताके शुरू में अर्ज़ कयो तो रुगी जुबान से कुरान शरीफ के न मनो जुबान से सिर्फ ये न चो तो गुलामों प्यारे नबी जा अमली तौर ते पान के नबी सही जो आशिक ज़ाहिर रुगी नारा नानो गुलामी रसूल में मौत भी कबूल है मौत कबूल आ बाकी नमाज न पढ़दा यो केड़ो तुजो इश्क मौत कबूल आ बाकी व्याज न छड़ींदा यो केड़ो तुजो इश्क मौत कबूल आ बाकी रिश्वत न छड़ींदा यो केड़ो तुजो इश्क मुझा अजीजो मुझा दोस्तों मेहरबानी करे पान संभालो प्यारे नबी जी सही माना में ताबेदारी कयो पैरवी कयो सदायूं नबी साईं जा आशिक था सीरत ऐं सूरत काफरन वारी पैदा कई वेठाऊं नबी साईं फरमाया मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिन्हुम क़यामत जे ॾियारे मुंहिंजे आका साईं फरमाया केतिरा ई मुंहिंजा उम्मती यहूद ने नसारन सां गॾु वेंदा सिर्फ़ उन्हनि जी सूरत ऐं सीरत अपनाइण जे करे अल्लाह जो वास्तो तो संभालियो हयाती ते एतबार न आहे वेठे वेठे माण्हू अल्लाह के प्यारा था थी वञनि ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे कचहरी कंदे कंदे ख़ुशि चङा भला माण्हू हाणे मां कंडियारे वियुमि मूंखे अजीब मौत ॿुधायो चवनि पिया साईं नौजवान मूंखे फोटू बि ॾेखारियो हुनजो हसीन जमील छोकिरो 15-16 सालनि जो नहीं अञा मुशबी अचे दाढ़ी पई अचे शहज़ादो छोकिरो चऊं त साईं मोटरसाइकिल ते रोड क्रॉस करे पेट्रोल पंप ते वञी रहियो पेट्रोल भराइण लाइ हिनखे नज़र का गाॾी न आई वॾी स्पीड में अचे पई गाॾी अॻियां तेज़ रफ़्तारी वॾी गाॾी हाइलेक्स जीअं जो तेज़ आई छोकिरो विच रोड ते पुॻो त डज़ करे गाॾी लॻल चवनि पिया साईं मोटरसाइकिल त लम खाईंदी वई पर असां छोकिरे ॾे निहारियो त छोकिरो मथे ईअं उॾामी वियो जीअं बेंत जे धक सां बाल मथे उॾामी वेंदो आहे ईअं वकड़ पियो खाए साईं टोल बाज़ियूं खाईंदो खाईंदो अची हेठि किरियो उहा मूंखे भित बि ॾेखारियो जीअं हीअ भित हुआ फुटपाथ वारी विच वारी भित पक्की सीमट जी
उनमें जीअं अची हिन जो मथो लॻो जीअं जो धक लॻल त मथो ईअं बंद थी वियो जीअं धक सां हिंदाणो चीरजी वेंदो आहे। इहा आहे इंसान जी ज़िंदगी। जेसिताईं मथो अची बीठासूं त चपई वीचारे न चोरिया अखी न छिनी। इहा आहे मां हाणे जलसे ते वियो मेरे सईदाबाद ख़ैरात जो जलसो मरहूम जो नालो हिदायत उनजे भाइरनि जो चई हे जेको मरहूम जंहिंजी ईसाल सवाब लाइ जलसो रखियो वियो तव्हांजो आशिक़ हो परवानो तव्हांजो मोबाइल ते तव्हांखे ॿुधंदो चवंदो साईं इब्राहिम खे घुराईंदुमि साईं इब्राहिम खे घुराईंदुमि रोज़ तयारियुनि में हो। अचानक वीचारे सां हादसो थी वियो मां जो कीअं चईं सुबुह सुबुह सां साजरी तो निकितो बाज़ार जे सईदाबाद तो अञा फोन आई जे तव्हांजे हमराह जो एक्सीडेंट थी पियो आहे। असां वञी उते बाईपास ते रोड ते पुगास अधे जी बाह ईअं चिठी पई जीअं कमद वारी मशीन में कमद जो गनो चूसजी वेंदो आहे। ईअं सभु चिठी पई गोश्त ईअं पुरज़ा पुरज़ा थी वियो पर हॾा बि ईअं सभु मरोड़जी आहे सॼी बाह। जेसाईं खादीअ में अहिड़ो धको लॻो जो चाॿाड़ी किरी पियसि सफ़ा खणी वियासीं सिविल अस्पताल नवाबशाह में ॻाल्हाए न पियो वीचारो सिर्फ़ तके पियो। डॉक्टरनि सुई हयांसि हिकिड़ी सुईअ सां वीचारे अखियूं ॿुटियूं अलाह खे प्यारो थियो। इहा इंसान जी ज़िंदगी। मां ॿीहर वियुमि जलसे मांखे चयूं साईं हमराह थ्रेशर में अची वियो। मांखे किसो ॿुधाइनि पिया अलाह जो कसम खणी थो चवां मुंहिंजा वार उभा थी तव्हांखे अलाए छो ख़ौफ़ नथो थिए तव्हांखे अलाए छो परवाह नथी थिए तव्हां पत्थर दिलि थी विया हो। मां जॾहिं इहे ॻाल्हियूं ॿुधंदो आहियां मां दिलि जो नरम आहे अलाए छा थींदो आहे मूंखे ॿुधाइनि पिया साईं मां ये किस्सा भी नथो करे सघां जो मां किस्सा जॾहिं कंदो आहियां त वरी उहा ई हालत मुंहिंजे मथां तारी थींदी आहे। किस्सा यादि थींदा आहिनि साॻाई दिमाग़ ते पर छा कयां मजबूरी आहे सबक जे लाइ तव्हांखे वाइद जे लाइ तव्हांखे नसीहत जे लाइ इहे किस्सा ॿुधाइणा था पवनि। चवनि पिया साईं मानी खाई वेठा हमराह खे मौत खयूं पियो चईं त हलो त थ्रेशर था हलायूं। असां चयोसीं यार झट वे त चांहि त पियूं पोइ थ्रेशर हलाईंदासीं। चईं न मां वञा थो मूंखे उते चांहि पीआरिजो। वरी ढेमर खे चईं यार तूं हल ट्रैक्टर चालू कर। हुन चयसि मां हली न हलंदो आहियां मां चांहि पी पोइ थो अचां। ढेवर खे चईं भला मूंखे चाबी ॾे मां तो वञी ट्रैक्टर हलायां। चईं वञी थ्रेशर हलाए झट अञा कान गुज़री कोप असांजे हथनि में आहे त टड़का पई आहे थ्रेशर मिशन चकणी बीज असां भईदा आयासीं डोड़दा आयासीं छा ॾिसूं त हमराह जो असांजे जो सॼो पासो जो पासो मशीन में हलियो आहे। पासो जो पासो पोइ साईं मसूद ॻाल्हि करे पोइ वेझो ई न पियो वञे। पोइ हिकिड़े वीचारे हिमत कई हुन मिशन खोली पुर्ज़ा खोलिया ज़रियूं ज़रियूं गोश्त जूं हॾनि जूं जमो कयईं। पोइ वीचारो उहो बि बीमार थी पियो। ईअं मौत माण्हूअ खे छिके वञी पुॼाए थो। ओ मुंहिंजा चवंदा आहिनि हथ वारो गिरो बि आहे नसीब। असांजे पाड़े में नौजवान वीचारो 18 सालनि जो मज़दूरी करे घर भातियुनि खे जीअं बुख लॻी आहे वारो मानी ॾियो हुननि मानीअ खे रखियोसि भाॼीअ खे रखियोसि हीअं गिरो भञी भाॼीअ में बोड़े वात ते अञा पुॼाए पियो। अञा जीअं वात ते गिरो पुगोसीं न त रत जी उल्टी शुरू थी घड़ा न थी रत जा रड़ियूं पइजियूं घर में चीखा हथ वारो गिरो वीचारे को छॾाए ॾियो। यकदम एशमी अस्पताल असां वटि उते हिनखे पुॼायूं। डॉक्टरनि चेकअप कयो चऊं त हिन नौजवान जो जेरो फाटी पियो आहे हिन जो इलाज हिते आहे हिन सखर हेरा हॉस्पिटल खणी वञोसि। चईं साईं
सखर खणी पिया वञो तो रस्ते में वीचारे जो दम परवास थियो हथ वारो गिरो ॿी बात ताईं नसीब न थियो इहा इंसान जी जिंदगी यारो मौलाना अली शेर बिरोई साहब जो माइट हीअं वेठो कुर्सीअ ते निकाह थियो हाणे सुसुस भी हले त छोकरे के घोट के वञी माईअ कुंवार सां विहारजे अञा ये तयारियूं मस पिया करनि त कंधु खणी घोट उछलियो रड़ियूं पइजियूं दाऊं यकदम घोट के सिधो कयूं हथ पैर माटियूं पर घोट चुरे ई न खणी अस्पताल पहुता डॉक्टरनि चेकअप कयो चऊं त हिनखे दिलि जो अटैक पइजियो आहे त मरी वियो कुंवार हुते वेठी आहे इंतज़ार में ॼाण मुंहिंजो मुड़ुसु आयो हे अलाए कहिड़नि मस्तियुनि में अलाए कहिड़नि ख़्यालनि में अलाए कहिड़नि सोचनि में अलाए कहिड़नि फिक्रनि में अलाए छा थो दिमाग़ जो मीटर हलाए इन्नहु अला रजी लकादिर केतिरो अल्लाह खां भॼंदो यार आख़िर अल्लाह ज़ोरीअ बि मोटाईंदो भलो इहो तो प्यार ऐं मोहबत में अल्लाह जे तरफ़ अचो अल्लाह जी मस्जिद सां प्यार कयो अल्लाह जे क़ुरान सां प्यार कयो रब खे राज़ी कयो रब खे परचायो हयाती ते को एतबार नथो यारो बाबा साईं जो मिसाल तव्हांजे साम्हूं खुश चमू करो आज गद हे गाड़ी दाड़ी वारो अॻियों वेठो बाबा पाण पियो हलाए ओ लूणी कोट में जलसो कयो ते रात जो सुबह सां वरी कासमाबाद में दर्स ॾिनो ते वरी पीर मंगे ठेड़ीअ में जलसो वरी शिकारपुर हबीबिया मदरसे में मौलाना हबीबुल्लाह चने में जलसो वरी बे दिहाड़े ते बाबा जी उमरे ते तैयारी हाई साहब जो कचहरी कंदो आयो साईं वेखो साहब बिस्कुट खाईंदो आयो ॻाल्हाईंदो पियो चई ख़बर आई न त को बाबा घड़ीअ जो महिमान आहे शाह हुसैन स्टाफ ते रुगी ट्रैक्टर टाली वारो साम्हूं आयो बाबा हुनखां बचाइण जी कोशिश कई गाॾी स्पीड में हुई टन जो ॾिनो त गाॾी कंट्रोल मां निकिरी वई कल्टियूं खाईंदी खाईंदी वञी हेठि किरी साॻी गाॾीअ में हाजी साहब आहे ॿियो छोकिरो आहे मोहम्मद आहे उहो बि बाबा साईं गाॾीअ मां ॿाहिरि निकिरी वियो हे ॿई गाॾीअ में हा हाजी साहब बेहोश थी वियो छोकिरे हुनखे होश हो बाबा ॿाहिरि अची गाॾीअ खां किरी पियो छोकरो चवे तो जॾहिं मां ॿाहिरि निकितो साईं मेखे साहब जे मथां बीठुमि त मेखे साहब खे पटको बि ईअं ई पातल हो जीअं पातो पियो झुंड बि ईअं ई लॻी पियसि जीअं पातल बाबा वीचारो शहीद थी वियो लफ़्ज़ बि न ॻाल्हाए कोई कंहिंजी जाइ ते न मरदो आहे हर को पंहिंजी जाइ ते मरदो आहे साॻी गाॾी आहे हाजी साहब बची वियो अञा ताईं घुमंदो फिरंदो तो हुते मोहम्मद आहे बची वियो बाबा हली वियो डॉक्टर साहब जो मिसाल तव्हांजे साम्हूं अज़ीज़ो ईअं वेठे वेठे माण्हू मरी थो वञे ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे अमड़ियूं मुंहिंजूं भेनरियूं मां लाउड स्पीकर जे ज़रिए तव्हांखे अर्ज़ु थो कयां रुगी मर्द नथा मरनि मायूं बि मरनि मुंहिंजी मारो घर जो वाक़ियो रात जो चङी भली सुम्ही सुबुह सां अमड़ उथारण लाइ वियसि निमाज़ जे लाइ लोॾड़ा ॾेसि छोकिरी पर उथे ई न ॻाल्हाए न अमारणियूं कयूं बाराड़ी जो इलाइक़ो दाऊं कयईं अलाए छा थियो आहे छोकिरीअ मुंहिंजे ॻाल्हाए नथी घर भाती सभु मां जे रड़नि ते गॾु थिया रोशनी जो इंतज़ाम कयूं छा ॾिसनि त छोकिरी दुनिया में आहे न रात जो अलाए कहिड़े पहर में वेचारी जो रूह परवाज़ जो उज़वा बि वेचारी जा काठी बणजी आहे इहा इंसान जी ज़िंदगी अल्लाह जो वास्तो तो तयारी कयो क़ब्र जी तयारी कयो आख़िरत तयारी कयो मौत जी यार असां मरण लाइ आहियूं मरण जी तयारी कयो दुआ आहे त अल्लाह ताला मुंहिंजा टुटा फुटा अल्फाज़ मंज़ूर मक़बूल फरमाए सभिनी खे फ़िक्र आख़िरत नसीब फरमाए फ़िक्र मौत नसीब फरमाए फ़िक्र क़ब्र नसीब फरमाए फ़िक्र क़यामत नसीब फरमाए यारो ज़ुबानी दावा रुगी न कयो त असां क़ुर शरीफ़ खे मञूं त अमल करे ॾेखारियो क़ुर शरीफ़ ते ज़ुबानी दावा न कयो त असां नबी साईं जा ग़ुलाम अमल करे ॾेखारियो सूरत मोहम्मदी पैदा कयो सीरत मोहम्मदी पैदा कयो इंशाअल्लाह तव्हांजा ॿई जान आबाद थींदा ॿिन्ही जाननि में तव्हां खुशहाल रहंदो फरहत में रहंदो आराम में रहंदो
दुआ है त अल्लाह ताला मुंहिंजा टुटा फुटा अल्फाज मंज़ूर मक़बूल फरमाए, रहम फरमाए, करम फरमाए। अल्लाह असीं सभिनि जो वेहण क़बूल फरमाए। हेड़े सीअ में, हेड़ी थधि में, हेड़ी हवा में अल्लाह असीं ये वीचारा घर छॾे निंडा फिटाए तुंहिंजे क़ुरान जी मोहबत में आई। अल्लाह असीं सभिनि जी हाज़िरी क़बूल फरमाए। सभिनी खे सही माना में मुस्लमान बणजण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। सभिनी खे अल्लाह असीं असाबनि आल बैतुनि सां तालुक़ नसीब फरमाए, मोहबत नसीब फरमाए। इलाहुल आलमीन तू रहीम तू करीम जन मुजाहिदन मुजाहिदी कया हे जलसो करायो आहे। अल्लाह असीं उन्हनि जे रिज़्क़ में, रोज़ीअ में, बचनि ॿारनि में बरकत नसीब फरमाए। इलाहुल आलमीन हे वीचारा सभु तुंहिंजे क़ुरान जी मोहबत में आया। अल्लाह इन्हनि जो अचणु क़बूल फरमाए। अल्लाह इन्हनि जो ॿुधणु क़बूल फरमाए। अल्लाह साईं जिन अमड़नि भेनरनि घरनि में वेही अदब एतिराम सां क़ुरान शरीफ़ ॿुधो, अल्लाह साईं उन्हनि जो ॿुधण बि क़बूल फरमाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। नंबर पहिरें ते असांखे तौहीद सां नवाज़, नंबर ॿ ते निमाज़ सां नवाज़, नंबर टे ते क़ुरान शरीफ़ जी तिलावत नसीब फरमाए, क़ुरान शरीफ़ जी मोहबत नसीब फरमाए, क़ुरान शरीफ़ जो प्यार नसीब फरमाए। इलाहुल आलमीन जिस ते असांखे दुनिया में रहे पक्को ऐं सचो मुस्लमान करे रहा रे औलादनि खे नेक साल औलाद नसीब फरमाए, बीमारनि खे शफ़ा कामिला आजिला नसीब फरमाए। इलाहुल आलमीन जायज़ तमन्नाऊं समूरनि जूं पूरियूं फरमाए, जायज़ ख़्वाहिशूं समूरनि जूं पूरियूं फरमाए। वफ़ अन्ना वग़फ़िर लना वरहमना अंत मौलाना फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन फंसुरना अलल क़ौमिल ज़ालिमीन फंसुरना अलल क़ौमिल मुशरिकीन। इलाहुल आलमीन असांखे क़ब्र जे अज़ाब खां बचा, असांखे क़यामत जे अज़ाब खां बचा, असांखे जहन्नम जी बाहि खां बचा, सभिनी खे जन्नत जो वारिस मालिक बणा। रब्बना इन्नना आमन्ना फ़ग़फ़िर लना ज़ुनूबना वक़िना अज़ाबन नार वक़िना अज़ाबल क़ब्र वक़िना अज़ाबल हश्र वक़िना अज़ाबल मीज़ान। इलाहुल आलमीन असांखे जॾहिं पाण ॾे घुराए कलमे वारो मौत, शहादत वारो मौत, नमाज़ वारो मौत असांखे नसीब फरमाए ॾियारे। वसल्लल्लाहु ताला अला खैर खल्की मुहम्मद व अला आलिहि व असहाबी आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।